में वही एनसी कराई से असा के धमकी ॾिनी अॻ में असां तव्हांखे ॾिसी रहंदासीं। चौथो ॾींहुं आहे छोकिरो हितां घरां निकितो आहे, छोकिरे अगवा करे आहिनि नंढड़े छोकिरे हुनजे पंहिंजे चयो आहे त अबा तव्हां रो छो था, असां चवंदा साईं रोहंदा साईं नंढड़ो गुम थी वियो आहे। चए तव्हां रो न, तव्हांजो नंढड़ो असांजे घर में चाचा जंहिंजे में बंदि पियो अथव। उते विया आहियूं असां, कुराड़े हिकिड़े खे हुन सूबेदार खयो आहे, उहो घर कुराड़े ॿिए ॾसियो आहे। छोकिरो चए थो मूंखे खयूं हलो मां तव्हांजे घर हली हक़ी थो ॾसां। सूबेदार ॿिए खे खयो आहे, पंहिंजो आहे साईं नंढड़ो पंहिंजो पुटु अथनि। असांजो जेको फोत थी आहे हुन नालो जिनसार आहे। हाणे असां चवंदा असांजा हक़ थिए, जेका कई आहे असां सूबेदार कई आहे। जमालिन असांखे अॻ में धमकी ॾिनी, असां छोकिरे खे तव्हांजे ॾिसी रहंदासीं। सूबेदार ते इन करे इल्ज़ाम दाणो, सूबेदार माण्हू असांजा ॿधल छॾे पियो जे, सूबेदार हिते वठी आयासीं, हिते असांखे पियो गारियूं ॾे, सम्झे गारियूं असांखे पियो ॾे। बस कयो कुते आहे पुटो तव्हांखे चालान न कयांव, चालान असांखे पियो करे। इहो इन करे त हिन जे घर ईंदो वेंदो, हिननि ते हा हिन ते असां एनसी दाख़िल कराईसीं, पर हिन सूबेदार जो अॻ में हिन सां रिश्तो आहे, घर अचणु वञणु आहे, सम्झे सर। असांजा ख़ुदा कराइण जी मदद अची वञे। अपील इहा आहे था कयूं त असांजा मुख्य जवाबदार पकता वञनि, सूबेदार समेत SHO कुल जेके बि पुलिस फोर्स आहे सॼो थाणे जो हिन जो सभु कुल पकता वञनि। लाश असांखे हितां मिलियो आहे सर, लेशे खे SH खे कीअं ख़बर पई त लाश तव्हांजो हिते पियो आहे? डायरेक्ट SH खे ख़बर पई आहे, डायरेक्ट पुलिस वञी पहुती आहे लाश ते। एहतियात वधीक कईसीं, प्रेस क्लब में वियासीं, क़ुरान शरीफ़ खणी घुमाया आहिनि। 3 ॾींहं लाॻो असां क़ुरान शरीफ़ खणी घुमाया आहिनि। पुलिस आहे SHO 3 ॾींहं लाॻो असांजे टपियो ई न आहे। हिन महिल SHO आयो आहे, सिधो वञी लाश ते बीठो आहे।